दोस्तों अॼु को मिशन न आहे बल्कि हिकिड़े क़िस्म जी चटी आहे। हमज़ा फ्रॉम रणछोड़लैंड बेसिकली फ्रॉम सखर मूंखे फरमाइश कंदो आहे त संगत में असांखे मानी खार। हाणे हिनखे केरु सम्झाए त बेरोज़गारी जी वजह सां असीं 3 मिंट पोइते आहियूं। विदेशी देश जा 2 एजेंट मिली करे डिसाइड करे रहिया हुआ त छा खाईसूं, पर असांखे रश हुअण जी वजह सां जगह कोन मिली रही हुई। हमज़ा एजेंट सूतली खान जो कार्ड कढी ॾींदो आहे जेको उते इहो लोकल एजेंट हूंदो आहे, पर बैलेंस न हुअण जे करे उनखे कॉल करण खां असीं कासिर हूंदा आहियूं। जॾहिं उहो पंहिंजी बास जहिड़ी निगाह सां ऑब्ज़र्व कंदो आहे त मूंखे ख़बर पवंदी आहे त हिते जी रश में तक़रीबन शादीशुदा मर्दी पार्सल जी लाइन में बीठल है। कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है दया समझे या न समझे पर आऊं समझी सघे तो सोली सिंधी में मायूं बोट ठाहे नथियूं ॾियनि। यार मुझे कि 5 तोपन जी सलामी पेश कंदो आहियां। इहा दोस्तों इहा इन लाइ छो जो एॾो महांगो सेट खणी करे बि पैकेज नथा रखनि ऐं चवनि था हॉटस्पॉट खोल। मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो। खैर आऊं बि पंहिंजी दिल्ली सखावत ॾेखारे करे हिनखे पासवर्ड आऊं लॻाए ॾींदो आहियां। पंहिंजी सखावत खे थोरो वसी करे हिनखे डिफरेंट सलाहूं वणंदो आहियां। बोतल ख़ाली हूंदी आहे पर सुठी फज़ीलत इहा आहे जो माण्हू वरी बि महिमान खे सलाह हाणे। खैर दोस्ती दिलि रखण लाइ करे हुनखे पाणीअ जो गिलास भरे ॾींदो आहियां, पर अफ़सोस हू उनखे बि रिफ्यूज़ करे छॾींदो आहे। साॻियूं गिलास जेॾी महिल आऊं DSP साहब खे ऑफर कंदो आहियां त उहा बि रिफ्यूज़ करे छॾींदो आहे। खैर पाणी जो ज़िया मूंखे कहिड़े बि नमूने मंज़ूर न आहे, इन करे पाण पी करे पंहिंजे मसाने खे साफ़ कंदो आहियां। होटल ते हिकिड़ो रेंडमली माण्हू मिलंदो आहे जेको ऑफर करे रहियो हूंदो आहे मानी खाइण जी। पहिरीं त सोचींदो आहियां त बरो ॾियांसि, पर वरी शक्ल ॾिसी रहम अची वेंदो आहे। भाऊ फरमाइश कंदो आहे त मुंहिंजे वीडियो खे फिल्टर हणी करे पोइ रखजां। भाऊ जो वज़न ऐं बैग जो वज़न ॿई हिकु जेतिरा हूंदा आहिनि, या मे बी बैग जो वधीक हुजे। वधीक ॻाल्हि ॿोल करण ते ख़बर पई त साहब जी फ्लाइट टंडो आदम जी। ऐं ॿी ॻाल्हि आऊं वासे कंदो हलां त अधे मूंखे पाण इजाज़त ॾिनी त तूं भले वीडियो ठाह। मथां कमेंट्स में मूंखे घर ॾींदा हुतो। एतिरी देरि में असांजी मानी बची वेंदी आहे ऐं हमज़ा फुल संदरो ॿधी बोर्ड जे मथां कड़की पवंदो आहे। ईअं महसूसु थी रहियो हूंदो आहे ॼण वॾेरा राजा ख़ासकेली जो रूह हिन जे अंदरि अची वियो। हमज़ा जवान जो पुटु शर्माए बि रहियो हूंदो आहे पर गॾोगॾु खाई बि रहियो हूंदो आहे। उन खां पहिरीं जो हमज़ा सभु कुझु खाई ख़तमु करे छॾे आऊं बि मैदान में लही पवंदो आहियां ऐं पंहिंजी पूरी कुवत लॻाए करे मानी खे खाइण जी कोशिशि करे रहियो हूंदो आहियां। दोस्तों मौसमियाती तब्दीलियुनि जी वजह सां गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थी वेंदो आहे, इन करे माण्हू फ्रिज जे अंदरि मोह हणी गर्मी खां